सेवण जे सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट में जदीद मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर क़ाइम थियण बैदि ICG टेक्नोलॉजी तहत लाइव सर्जरी बाबति एक सेमिनार मुनक़िद कियो वियो, जंहिंमें मास्टर ट्रेनर ऑफ पाकिस्तान डॉक्टर अरशद अबड़ो, डॉक्टर नवाज़ दल, डॉक्टर ज़ीशान ज़िया कुरैशी समेत लम्स हैदराबाद ऐं सेवण इंस्टीट्यूट जे डायरेक्टर डॉक्टर मोइनुद्दीन सिद्दीकी समेत सर्जन ऐं डॉक्टरनि भरपूर शिरकत करे जदीद सर्जरी बाबति लेक्चर पिणु ॾिनो। लाइव सर्जरी वर्कशॉप में मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर जी जदीद मशीनरी ज़रिए लाइव सर्जरी करे ICG टेक्नोलॉजी मुतारिफ़ कराई वई। उन मौक़े ते सेवण इंस्टीट्यूट जे डायरेक्टर डॉक्टर मोइनुद्दीन सिद्दीकी ख़िताब कंदे चयो त कराची ऐं गंबट खां पोइ सेवण सिंध जो टियों शहर आहे जंहिंमें जदीद टेक्नोलॉजी ज़रिए ऑपरेशन करण जो थिएटर ठाहियो वियो आहे। कुछ अर्सो पहले असां ये मॉड्यूलर ओटीज़ इफ्तिताह करायो CM साहब खां। इहो मॉड्यूलर ओटीज़ सिंध में कराची खां पोइ ऐं गंबट खां पोइ वाहिद इदारो अब्दुल्ला शाह जिते हीअ ऑपरेशन थिएटर ठहिया आहिनि, पर जंहिं टेक्नोलॉजी ऐं हाई स्पेसिफिक टेक्नोलॉजी सां ठहिया आहिनि उहे शायदि गंबट में ऐं शायदि कराची में बि हाई स्पेक जा कोन्हनि के। त असांखे फ़ख़ुरु आहे त असां गवर्नमेंट ऑफ सिंध जे मदद सां हीअ मॉड्यूलर ओटी शुरू करायूं। उन में अॼु असां जेको वर्कशॉप करायो उन में इहो थियो त अंदरि जेका सर्जरी असांजा डॉक्टर करे रहिया हुआ उहा असीं लाइव ॿाहिरि ॾिसी रहिया हुआसीं सभु डॉक्टर। असां हिते जेको आहे सो मॉड्यूलर थिएटर्स ठहिया आहिनि सेवण में, ऐं उन्हनि मॉड्यूलर थिएटर्स जे ज़रिए जेको आहे सो तमामु सेफ्टी सां ऐं बैक्टीरिया फ्री इन्फेक्शन फ्री माहौल में सर्जरी थिए पई। त असां हिते हिकु वर्कशॉप कई आहे, उन में ICG ते माण्हुनि खे लेक्चर बि ॾिनो आहे ऐं उन्हनि खे ऑपरेशन करे ॾेखारियो आहे। उन ऑपरेशन सां सर्जरी जा जेके फ़ाइदा थिया आहिनि उहे मरीज़नि खे ताईं पहुता आहिनि। सेफ सर्जरी थी आहे ऐं सेफ्टी सां सर्जरी थी आहे ऐं इन सर्जरी सां अॻियां बि फ़ाइदा थियणा आहिनि। इहा अंडर इवेल्यूशन आहे, अञा इन सर्जरी जा तमामु घणा फ़ाइदा अचणा आहिनि। सो असां हिते सेवण में इहो पाकिस्तान में सेकेंड सर्जरीज़ थियूं आहिनि जेके असां कयूं आहिनि सेवण में। हिन टेक्नोलॉजी जा फ़ाइदा मरीज़ बेसिकली हिकिड़े लफ़्ज़ में हिनखे कजे त ही मरीज़ जी सेफ्टी ऐं प्लस सर्जन जी बि सेफ्टी। ज़ाहिर आहे हिकिड़ो मरीज़ कॉम्प्लिकेशन थिए थी त उन में सर्जन बि पंहिंजो पाण खे हिकिड़ो गिल्ट फील करे थो ऐं सर्जन्स बि उन में सेफ न हूंदा आहिनि। त हीअ अलहमदुल्ला ही पेशेंट ऐं सर्जन जी सेफ्टी लाइ हिन जो वॾो रोल आहे। ऐं हिन सां इहो थींदो आहे त असां अॼु हिन में पिते जी सर्जरी में इहा डाई यूज़ कई आहे। इंटरनेशनली त इहा डाई यूज़ थिए पई, पाकिस्तान में इहो हाणे इंट्रोड्यूस थी आहे ऐं उन में काफ़ी हंधि ट्रायल्स थिया आहिनि। कुझु वक़्तु पहिरियां असां हैदराबाद में बि इनजो सक्सेसफुल वर्कशॉप कयो ऐं हाणे अॼु सेकेंड वर्कशॉप असांजो सेवण में थियो आहे जेको अलहमदुल्ला सक्सेसफुल थियो आहे। सो हिन में पिते जी सर्जरी में हिन जो रोल इहो आहे त पिते में जेके असां कुझु ॾुखिया केसिस हूंदा आहिनि जंहिंमें पिते जूं जेके सिस्टिक डक्ट चइबो आहे या उन जा जेके वेसल्स हूंदियूं आहिनि आइडेंटिफाई न करे सघंदा आहियूं, त बेसिकली हिन डाई थ्रू असांखे उहो इज़ीली आइडेंटिफाई थी सघनि था। पाकिस्तान में ताज़ो मुतारिफ़ थियल हीअ टेक्नोलॉजी पाकिस्तान अंदरि हैदराबाद खां पोइ सेवण में ॿियो भेरो इस्तेमालु कयो वियो आहे। हिन टेक्नोलॉजी जे ज़रिए ॿियनि ऑपरेशन्स खां अलावा कैंसर जी तशख़ीस बि करे सघिजे थी, जंहिंसां मरीज़नि खे तमामु घणो फ़ाइदो थींदो। कैमरामैन अख्तर सोलंगी सां गॾु ज़ुल्फ़कार सोलंगी, KTN न्यूज़ सेवण।